अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सिकंदर लुत्फ़ी। अवां ॾिसी रहिया आहियो सुरहान टीवी न्यूज़। बुलेटिन में शामिल कयूं था हिन वक़्त जी आम ख़बर। नाज़रीन, अवां खे अपडेट कंदा हलूं त भाॼी मोरी लॻ कणक जे फसल में लाबारो शुरू थी वियो आहे। ज़मींदार नज़ीर बागराणी जे फसल में लाबारो शुरू थी वियो आहे। असां सां ज़रई माहिर मोहम्मद ख़ान वसाण वीडियो लिंक ते मौजूदु आहे। जी मोहम्मद ख़ान वसाण, असांखे तफ़सील ॾिजो। बातगार दोस्तों, हिन वक़्तु तालुके शहदादपुर जे भाॼी में मौजूदु आहियां ऐं इहा तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदो पाकिस्तान जे अवाम खे त जेको आहे हिते कणक जो लाबारो शुरू थी चुको आहे ऐं तक़रीबन जंहिं जॻह ते मौजूदु आहियां उते 4 एकड़ में लाबारो पइजी चुको आहे ऐं उन खां पोइ हिननि खां वरी पुछा कई अथऊं त हिननि ॿुधायो त ॿियो बि लाबारो जारी आहे। चवण जो मक़सदु त सड़ियण सां गॾोगॾु ही TD1 जेका जिन्स आहे या 120 ॾींहंनि में पची वेंदी आहे, बिल्कुलु तयारु आहे। तव्हां ॾिसी सघो था, हीउ दोस्तनि जेको आहे लाबारो विझी छॾियो आहे ऐं इहा ईअं न सम्झनि त हीउ पाणी जी खोट जे करे आहे, पर हीअ हिन जा 120 ॾींहं मुकमल थी चुका आहिनि। उन करे TD1 में बिल्कुलु जिथे किथे लाबारा पवणु शुरू थी चुका आहिनि, पर स्टार्टिंग जेका थी आहे उहा तालुके शहदादपुर खां जेका हिते आउं तव्हांखे रिपोर्ट कयां पियो। ऐं हीअ जेका आहे सा बहितरीनु माना ख़ुशख़बरी आहे पाकिस्तान जे अवाम जे लाइ ऐं सिंध जे अवाम जे लाइ, ऐं ख़ासि तरह सां हिन हारी जे लाइ जेको हीअ हारी जे हीअ अनु पायो आहे। छाकाणि त हिन वक़्तु मार्केट में 5000 खां मथे बोरी कणक जी वॼे पई ऐं हिननि खे इनशा ताला सुठो अघु मिलंदो। ऐं हिननि खां पुछंदासीं त अदा ॿियो ख़बरचार, तव्हां जेको हीउ लाबारो कयो आहे कणक जो, जी वाह, त इहो घणो लाबारो थियो आहे तव्हांजो? साईं तक़रीबन 4 एकड़ सां जेको आहे लाबारो करे रहिया आहियूं। 4 एकड़ में लाबारो विझूं पिया, हाणे लुणूं पिया हिन खे। अच्छा, हिन खां सवाइ ॿी जॻह तव्हांजी पोइते तव्हां ॿुधाई पे उहा घणा एकड़ लुबी आहे? उहा तक़रीबन थी वेंदी माना 20 एकड़ खनि थी वेंदी। यानी हींअर तव्हांजी कणक हीअ 120 ॾींहंनि जी थी वई आहे, हीअ TD1 आहे, तयारु थी चुकी आहे, ईअं न? जी वाह, जी हा। अच्छा, हाणे हिन में थ्रेशर माना 4-5 ॾींहंनि खां पोइ पइजी वेंदी? तक़रीबन 2-3 ॾींहंनि खां पोइ माना थ्रेशर पइजंदी ऐं अनु निकिरंदो ऐं बिल्कुलु दाणो जेको आहे मुकमिल थी चुको आहे, ईअं न? हा, दाणो माशाअल्लाह वॾो आहे कणक जो। त आबादगार दोस्तों, हीअ वॾी ख़ुशख़बरी आहे ऐं सभिनी आबादगारनि खे जेको आहे सो असां मुबारक ॾियूं था त जेका असां नई कणक मार्केट में 1 हफ़्ते जे अंदरि बिल्कुलु अची वेंदी। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।